म्हणजे अति होबाळ कारवाई करण्याची संभावना कंधियूं ॿियूं केतिरियूं साड़ साड़ कनि कनी सांगो सिर जो के घोरियस कयो घिड़नि साड़ संदो तन गागाए घिड़नि। सभ खां पहिरीं मां PTLF ज़िले ठटे जो जेको नओं सदर जेके पंहिंजे इदारे पंहिंजी वर्किंग कमेटी सदारत जे मनसब ते मुक़ररु कयो आहे साईं मोहम्मद शरीफ़ पुने साहिब खे मां मुबारक ॾियां थो ऐं इन खां वधीक मुबारक जा मुस्तहिक उहे दोस्त आहिनि छो असां वटि 15 खां वठी वेंदे असांजी मरकज़ी इलेक्शन ताईं रिवाज अहिड़ो कुझु पइजी वियो जो इदारनि जी अहमियत तनज़ीम जे हवाले सां ख़तम थी वई। त उन्हनि इदारनि जेको अॼु ही फ़ैसिलो कयो आहे वधीक मुबारक जा मुस्तहिक उहे दोस्त आहिनि जिन मुतफ़िक़ा राय तौर ते साईं मोहम्मद शरीफ़ खे सदर चूंडियो आहे। उन खां अलावा असांजे जीअं साईं शकूर ॻाल्हि कयो शकूर सिंध जे कंहिं बि ज़िले में ही त ठटो आहे पर नई एंट्री जे थींदी आहे गॾियल ठटे ज़िले जो दोस्त आहे जे पाण चई वियो त हितां जो ई जेको आहे मुतारफ़ थियल आहे साईं इरशाद शाहरी खे या ॿियनि सीनियर दोस्तनि जी मार्फत त सिंध जे कहिड़े बि ज़िले में मरकज़ी उहिदेदार इदारनि जी सदारत करे सघे थो इदारनि में वञी सघे थो ऐं दोस्त जेके आहिनि सां जीलियस थियनि था उन्ही जे लाइ मां सिर्फ़ु एतिरो ई चई सघां थो त हासिद हसद करे इसमें है तेरी खूबी अगर तू खूब न होता तो वो क्यों हसूद होता। चवण जो हुननि खे पिया चवनि जिन जी मंशा मुताबिक़ फ़ैसिलो नथो थिए उहे दोस्त लाज़मी आहे तव्हांजे हिन फ़ैसिले ते। असांजी मरकज़ी इलेक्शन तव्हां सभिनी दोस्तनि खे आईनो आहे 4 वोटनि ते खटे आयासीं वीडियो क्लिप्स पयूं थियूं हाई कोर्ट जे अहाते में असांजो वकील चवे थो त साईं जेकॾहिं असां हेराफेरी कई हूंदी छो जो हुननि जे वकील जो जेकी पिली हुई उहा ई आई त साईं 12 ॾींहं अलाए 17 ॾींहं कोई चयईं त थैली जेका आई सा इंडस्ट्री वारे वटि पई कहिड़ी कंफर्मेशन आहे त इन में का हथ चुरांद न थी हूंदी। असांजे वकील चयोसीं जेका लकी शाह सदर पैनल खे रिज़ल्ट मिली उन में बी भिटाई पैनल जा 175 वोट वरी जेका बी रिज़ल्ट भंगवार साहब जेका वरी भिटाई खे खटियल ॾिनी उन में बि 175 वोट। हाणे तव्हां रिकाउंट कयो जेकॾहिं ॿिनि रिज़ल्टनि जी साॻी रिकाउंट में 175 अचे थी त माना का हथ चुरांद न आहे असां हथ चुरांदासीं मुखालिफ़ में न कोर्ट न ॿुधी वीडियो क्लिप नंबर करे चई हाणे पेज ते क्लिप आहे थियल आहे उहा ॾिसो न ॿुधी रिपोर्ट में तव्हां पाण 8 सां हुननि खां इलेक्शन 26 जो ॾींहुं कोर्ट में माना हियरिंग असांखे इहो नोटिफिकेशन जी लिखत मिलंदी असां विया गॾु ई पासे में हाजी शफ़ी जो वकील उथंदे ई चवे थो त साईं ही कंटेम्प्ट कोर्ट आहे कोर्ट मुक़ररु कयो हो इंडस्ट्री वारे खे त तव्हां इंडस्ट्री वारे इलेक्शन कराई कनि फोकल पर्सन मुक़ररु करे उन्हनि इलेक्शन कराई ही कंटेम्प्ट कोर्ट आहे त हाजी साहब बीठो आहे जिन असांजे कैंप में अची सिकंदर जतोई जेको आहे सो तकरीर PTLF ट्रैक ते अची जेके दोस्त मौजूदु आहे उन्हनि ॿुधो हाजी शफ़ी सॼो पायो उन्हनि अची मुबारकूं ॾिनियूं जो क्लिप सजरी ते पयूं त हाजी 26 नवंबर ते कोर्ट बीठो आहे पुछे कोन थो अदी मान बीठो आहे पुछे कोन थो होॾां हुनजो वकील एतिरो आहे आख़िरकार जज हुनखे माना अहिड़े अंदाज़ में चयो त लिगारी साहिब तव्हां सां यूसुफ लिगारी हुनजो लिगारी साहिब तव्हां मसइलो छा आहे आख़िरकार 20 मिंट सां तव्हां हाणे गंज थी वियो जैसे पोइ असांजे लाइ रस्ता अची वञी तव्हां सुप्रीम कोर्ट में किथे ॿिए हंधि वञी तव्हां भली अपील दाख़िल कयो असां वटि हाणे कुझु बि कोन्हे ऐं सॾ कयो हुनखे इंडस्ट्री वारे जो हाउस डायरेक्टर उहो आयो पाण अची जेको आहे रिज़ल्ट ॿुधाई त मां 20 ग्रेड जो मां त कोन खणंदुसि साईं बैलेट पेपर फाड़ींदुसि लाज़मी आहे मूं पंहिंजे डिपार्टमेंट जा माण्हू नॉमिनेट कया सॼो ॾींहुं सुपर
सिकंदर सां फोटू ॿुधाइनि रिज़ल्ट सयूं कयूं अथनि रिज़ल्ट पढ़ियो सभु मक़सदु असां वटि हिकिड़ी हिदायत पइजी वई आहे मां लाइन ते आहियां मुस्तक़ीम ते हर शइ मां लाइन ते न आहियां त हर शइ ग़लति आहे ज़ुल्म गाढ़ो लॻे त तनज़ीम रिवायतूं 15 खां पोइ असां वटि माज़ी में बि थोरा मसइला थिया आरज़ी तौर थिया साईं रफ़ीक जरवार जे दौर में उन ॻाल्हि में जतोई साहिब जे दौर में घणा जेके सीनियर दोस्त उन्हनि खे ख़बर हूंदी पर आरज़ी इदारनि जे अंदर ई फ़ैसिला थी फाइनल थी वियो पर हिन महिल रिवायत कुझु अहिड़ी पइजी वई आहे ऐं हिन महिल तव्हां जिथे बि तव्हां हैदराबाद तालके जो सदर आहे मशहूरी रोशन मशहूरी उहो तालकनि में वञी तालके जे बाडियुनि में वञी उन्हनि खे सॾु ॾिए थो तारीख़ हलाइण जो त बाबा ज़िले हैदराबाद सां ज़ुल्म आहे उस्तादनि जा मसइला फिरण हल नथा अचनि अचो तारीख़ हल हाणे तालके सदर खे कहिड़ो इख़्तियार आहे त ज़िले जे सभिनी जेके असांजा उहिदेदारनि पेटेल जूं बाडियूं तालकनि जूं उन्हनि में वञे तूं पंहिंजे तालके में भली वञी थो कराई चाहे कहिड़ी बि ऑफिस जे ख़िलाफ़ तूं एहतिजाज कर उहो वञे थो उन जे मुक़ाबले में वरी सिकंदर जतो छा थो लिखे बाबा मशहूरी निधण कोन आहे ऐं उहो इदारे जो चूंडियल आहे ऐं उहो जेको आहे पाण हितां लोध वठी वेंदो सिकंदर जतो सेक्रेटरीट ते मां 3-4 ज़िले सदर वठी वञे ॿिया दोस्त वठी वञे का शइ कोन असां लाइ को सीनियर दोस्त खे मीटिंग में वेहे थो त बाबा ज़ुल्म थी वियो पेटे 12 माण्हुनि जे हथ चढ़ी वई अॼुकल्ह तव्हांजो हिकु अधु ठटे जो दोस्त बि लिखे थो पियो मां सम्झां थो त बिल्कुलु सही थो शकूर चवे त असांखे हुननि खे जवाबु ॾियणो ई कोन्हे जेको कंदा वतन असांखे पंहिंजो इहो ॾिसणो आहे त असांखे करणो चाहे यकीन ॼाणियो त हिन महिल पेटे लब जंहिं कंडीशन में असांखे मिली आहे न तमामु असांखे अंदरूनी दोस्तनि खे फेस करणो आहे इहे दोस्त हिकु त जेके जीअं 14 तारीख़ तालकनि ते 16 तारीख़ ज़िले हेडक्वार्टर ते 23 तारीख़ अॻे हिकिड़ो मां मिसाल ॾींदो आहियां त अॻे हिकिड़ो तव्हां सीनियर दोस्त पढ़ी आया हूंदो अॻे 6 क्लास में हिकिड़ो अंग्रेज़ जो पोएम हूंदो सालोमन गिरंदी वो हफ़्ते में ॼमी वेंदो हिकिड़े ॾींहुं ॼमंदो मरी वेंदो शादियूं कंदो सभु रोज़गार हफ़्ते में करे वेंदो त 14 तारीख़ तालकनि ते 16 तारीख़ ज़िलनि ते 23 तारीख़ उते वञी पोइ त मोबाइल जी ॻाल्हि आहे ख़ुदा वटि त उते वञी उते पहुता तव्हां कॾहिं तनज़ीम की ख्वारी कराए छॾियूं ॿिनि हिसनि में पोर्शन में जिन दोस्तनि वीडियो क्लिप ॾिठियूं हूंदियूं ॿिनि पोर्शननि में वेठा अचा प्रेस क्लब ते अॻियां गस्ता वारा वेठा अधु खां बाद में हाजी साहिब वेठो 40, 30, 40, 50 माण्हुनि ते मां सम्झां थो क्लिप जिन सही नमूने सां ॾिठी हूंदी ऐं चूंडियल 2 माण्हू हिकु अतीक जनरल सेक्रेटरी ज़िले जो ॿियो चूंडियल को दोस्त सां ॾिठो ई कोन तनज़ीम जो इहो मैसेज सेक्रेटरीट ताईं सरकार ताईं रियासत ताईं छा वियो साॻियो मोटी आया ऐं साईं जी ॻाल्हि वांगुरु त वरी माना हिकिड़ो अणस जी तरह असां ताईं ॻाल्हियूं पहुचाइण त असां ॻाल्हि कंहिंसां ॻाल्हियूं कयूं तव्हां अचो असांजो एसटी तव्हां अचो असांखे पंहिंजा मसइला ॿुधायो असीं करण लाइ तयार कॉमेडी छा की आहे कोई मसइलो कोन्हे बसि हिननि खे पुश कयो थो वञे हिननि दोस्तनि खे ऐं जॾहिं खां वठी असां आया आहियूं तॾहिं खां वठी जेका बि असांजा गॾिजाणी कयूं था त अपडेट जो सेक्रेटरी सां त पोयां असांजी कमेंट शुरू थी था वञनि त बाबा रुगो फोटो सेशन आहे रुगो हीअं आहे रुगो बाबा हे को टीओ खां ऑर्डर थोरी कराइणो आहे बदली जो ऑर्डर कैंसिल कराइणो आहे कैंसिल कराए हीअ जा हिकिड़ा मरल आहिनि हिकिड़ा तरीक़ेकार आहे सेक्रेटरी खां फाइनेंस खां मिनिस्टर एजुकेशन खां मरहलेवार हिकिड़ी शयूं हल थींदियूं आहिनि मूंखे हिन महिल ताईं 15 खां वठी सभु सीनियर दोस्त वेठा आहियो 15 खां वठी मूंखे ॾसियो इन धड़ाबंदी वारे दौर में को हिकिड़ो बि मसइलो हल थियो आहे ग्रेड हाजी साहिब पंहिंजे में रखे थो जीअं हिकिड़े माना सियासी गवर्नमेंट में जेकॾहिं को प्रोजेक्ट स्टार्ट कबो आहे पोइ कंप्लीट थींदो आहे ॿिए में पोइ नाकाम सियासतदान हिकिड़ो पटी वञी उहो इफ़्तिताह कंदा आहिनि हीअ माज़ी में जेके असांजा दोस्त आहिनि तंहिंमें रफ़ीक जरवार हुयो लियाकत दीदर साहिबु हुयो हुननि जूं तारीख़ूं हलाइनि तव्हांखे ख़बर 15 में 3-4 ज़िला जेके आहिनि उहे 16 ग्रेड खणी बि विया हुआ जंहिंजो माना नोटिफिकेशन सही न हुयो पर ईअं नाले मात्र हुयो 3-4 ज़िला जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में नवाब हुयो लाड़काणो जेकमाबाद 3-4 ज़िला खणी विया बाद में इहो असांखे 2018 में हिकिड़नि ॿियनि माण्हुनि जी महिनत थियल हुई उहा शइ असांखे मिलणी ईंदी आहे बाद में मूंखे ॾसियो सवाइ फोटू कढाइण जे को बि हिकिड़ो मसइलो हल कराइण सेक्रेटरीट खां हिन महिल असांजे लाइ वॾे मां वॾो मसइलो आहे उहे दोस्त अचूं था इशूज़ ते साईं बि काफ़ी कुझु ॻाल्हाए वियो इशूज़ ते असां अचूं था में जेके बि असांजो कॉन्ट्रेक्ट अॻे सीनियर दोस्त वेठा जेका अपॉइंटमेंट इहो आहे हूंदी डिपार्टमेंटल कॉन्ट्रेक्ट यानी 90 ॾींहं असांजे ऑर्डर में लिखंदा आफ्टर 19 डेज़ असीं ऑटोमेटिक जेको आहे कंफर्म थी हाणे आहे थर्ड पार्टी कॉन्ट्रेक्ट
3 साल जे लाइ हिकिड़े जे हवाले 8 सालनि खां पोइ असांखे सिंध गवर्नमेंट हैंड ओवर करे थी। उहो वरी साईं जी रफ़ीक जरवार चवंदो आहे त असां हिकु नोटिफिकेशन कढायूं, उन ते अमल कराइण लाइ लठियूं खाऊं। उहे सभु शयूं असां वटि हीअ सभु दोस्त, मां सवेर आयुसि, हिकिड़ो दोस्त हुयो मूंसां गाॾी में वेठो चएसि खटे ज़िले जी जेको आहे सो इंक्रीमेंट जेका असां कटनि था पिया, सिजावल सां बि जेको आहे सो इहो तरीक़ेकार आहे। त असां वटि बि ॿियनि ज़िलनि में असां जेतिरे केतिरे दोस्त ॿुधो उन्हनि खे हाणे 2008 जी अपॉइंटमेंट आहे त 320 रुपया माना कॉन्ट्रेक्ट खां वठी वरी 1/7/11 ते रिवाइज थियो आहे 800 जी घटि में घटि बेहतरी आहे, 800 थी आहे। पोइ वरी उन्हनि जो 12 में फेब्रुआरी 12 में IB वारा दोस्त थिया, पोइ सालाना इंक्रीमेंट थी। पर काफ़ी ज़िलनि में जेको आहे उहो शुरू खां वठी फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट उहा शइ उहो मथां इंक्रीमेंट मथे त उहो ग्रेड 1 खां वठी आख़िर ताईं उहो पेस्ट करे था छॾनि त इंक्रीमेंट थी वञे, मजबूरी इंक्रीमेंट अची थी वञे। इंक्रीमेंट सर्विस कान कई आहे, पेरोल ते खणनि था पिया। इहा शइ बि असां 6 तारीख़ वारी मीटिंग में ओॾीमहिल एडिशनल सेक्रेटरी साहिब चयो बाबा इहो हिन महिल ई लेटर सां गॾु मुंहिंजे कवरिंग लेटर सां गॾु तव्हां मोकिलियो, इहो छो था ईअं कनि। इंशाअल्लाह ताला तव्हांजो इनिशियल अपॉइंटमेंट खां वठी सिंध यूनिवर्सिटी जा हुजनि, इकरा जा हुजनि, IBA जा हुजनि, MTS जा हुजनि, इहे टोटली असां सां 100% सेक्रेटरी साहिब एग्री कयो, इहो हुननि जो जाइज़ राइट आहे, इहो हुननि खे मिलणु घुरिजे ऐं असांखे इनशाअल्लाह ताला मिलंदो, असीं इहो वठंदासीं। प्रोमोशन वारी ॻाल्हि ऑटोमेटिक रुकिजी वई। इन्हनि में 2-3 शयूं असांजूं अहिड़ियूं हुयूं जेको असांजी जनवरी 15 ते गवर्नमेंट नोटिफिकेशन कढी 50% PST AST प्रोमोशन 50% रिक्रूटमेंट जे लाइ असांखे, त उन खां बाद वरी हिननि फेब्रुआरी जेको आहे सो रिक्रूटमेंट जे लाइ जेका वैकेंसी पोज़ीशन हुई उहा अनाउंस करे छॾी। इन्हनि ॿिनि तारीख़ुनि जे विच में साईं इंतज़ार छलगिरी हिकिड़ो लेटर लिखियो हुयो सेक्रेटरी ऐं मिनिस्टर एजुकेशन खे त तव्हीं जीअं त वञो पेमेंट करणु त तव्हां असांजो जेको ऐलानियल 15 जनवरी 2001 नोटिफिकेशन PST खां JEST नोटिफिकेशन उहो सेफ साइड करे बाक़ी ते तव्हां अनाउंस करे रिक्रूट कयो। असीं इन शइ खे जवाज़ बनाए असीं सेक्रेटरी सां बाक़ाइदा बहस करे असां इम्प्लीमेंट कयूं पिया। आख़िरकार असां हुनखे एतिरे साईं जॾहिं तव्हां अनाउंसमेंट कयूं टोटल सीटूं त उहे ओॾीमहिल अनाउंस वारियूं सीटूं ओॾीमहिल हिन महिल अपडेट जेके सीटूं असांजूं ख़ाली पियूं JST जूं उहे ऐं पासिंग नंबर जेको आहे उहो केतिरो थियो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं 6 में 400 सीटूं JEST जूं आहिनि ओॾीमहिल अनाउंस हिननि कयूं, हींअर मौजूदा साल खां पोइ पोज़ीशन छा आहे, जे 50-100 वधियूं आहिनि त उहो हुन में एड कयो, ठीकु आहे। 400 या 400 पास कोन थिया हूंदा, 250 थिया हूंदा, 300 थिया हूंदा, अञा 50-100 सीट हर ज़िले में बचे थी। त उहे बि शयूं भला जेसी ते तव्हांजो प्रोसेस हले 2022 जी पघारुनि ते तव्हां छिके हलंदो बजट ताईं त तव्हां असांखे जेका रिमेनिंग हीयर कंडीशन आहे उन में तव्हां असांखे इहो चओ। हुन चयोसीं जेकॾहिं असां करण लाइ तयारु आहियूं पर असां 50 कंदासीं प्रमोशन, त ऑफिसर साहिबानी हिकिड़ी वीडियो रखी ऐं पाण मजबूरन अची वियो फेसबुक ते जो बदीन में हिकु बदिली कई त हुन जेको आहे सो इलाही सारियूं असां 50 प्रोमोट कंदासीं त हेठि ऑफिसर 100 ते पहुचाईंदा। नतीजतनि जेके असां सीटूं अनाउंस कयूं छोकिरा असांखे छॾींदा हुआ। हाणे तूं हलिया विया कोर्ट में, हाणे त असां हुन ते ज़ोर भरे कोन था सघूं। हाणे कोर्ट में शइ कहिड़ी था रखनि त बाबा असांखे 50% कोन था ॾियनि, सरकार जे असां ॾियूं था, सरकार इनकार कयो आहे छा, पर हू चवनि था त आफ्टर रिक्रूटमेंट जेके सीटूं बचनि हुननि त अञा हिकिड़ी वाज़े नमूने सां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेका हुननि ॻाल्हि कई त हिन महिल जेकॾहिं JEST जूं सीटूं सिंध लेवल ते 18 खां 20,000 आहिनि त 50% तव्हांजो 9,000 ठहे थो, पर उहे तव्हांखे यकमुश्त नथा ॾेई सघूं। 50% वारो अधु JEST करणा आहिनि, अधु डायरेक्ट इहो अहिड़े नमूने सां असां मेंटेन कंदासीं। पर फ़िलहाल इन कंडीशन में असां न आहियूं। हुननि त इन शइ ते माना असां था चऊं त मौजूदा जेके हींअर तव्हां अपॉइंट कयो था उन मां असांखे 50%, पर सेक्रेटरी जो तव्हां त पाण खे लास्ट था ॾियो। तव्हांजो राइट ठहे थो जेके हींअर ओवरऑल सिंध लेवल ते तव्हां जूं सैंक्शन पोस्टूं जेके आहिनि उन्हनि पोस्टुनि जो 50% तव्हां लहणो, पर इहो ईंदड़ टाइम ताईं असां मेंटेन कंदासीं। फ़िलहाल जेके सीटूं ख़ाली हूंदियूं असां तव्हांखे उहे ॾींदासीं। अपग्रेडेशन वारी अपग्रेडेशन बि हुननि जो कयो हो, उन्हनि कयो उन सीटुनि ते त भई असांजी अपॉइंटमेंट थी घणो फ़र्क़ु थियल हो, पोज़ीशन में हुयूं उन्हनि ते घटि थियल हो।
आज़ादी में जेके पुराणा दोस्त जो टाइम जो हुयो के टाइम मिले पियो न पियो मिले उहे असां ओॾी लिखी उन्हनि उहा शइ वरी नए सिरे सां कई आहे। बीएड वारी सीनियरिटी जेका दोस्त ॻाल्हि कनि था उहा बीएड वारी सीनियरिटी अॻु में छा थींदो तव्हांखे पाण खे ख़बर आहे त असांजो मौक़ुफ़ मज़बूत मौक़ुफ़ आहे साईं। सीनियर वेठा आहियो, अपॉइंटमेंट जेका थींदी आहे उहा थींदी आहे एकेडमिक तव्हांजी क्वालिफिकेशन ते, ऐं जेको तव्हांजो प्रमोशन थींदो आहे उहा थींदी आहे प्रोफेशनल, जंहिंमें तव्हांजी सीटी आहे बीएड आहे एमएड आहे उन ते थींदी आहे। असांजो मौक़ुफ़ मज़बूत आहे, असीं इहो हिननि कढियो आहे ड्राइवर साहिब खां। इहो इनशाअल्लाह असां जेको प्रोमोशन जी क्राइटेरिया आहे त प्रोफेशनल डिग्री ते प्रोमोशन ॾिनो वेंदो आहे। असां इहो लेटर हिननि खां वापसि, बल्कि उते साईं बीठो हुयो, उते साईं बीठो हुयो, साईं शकूर बि हुयो, त उन ते ॻाल्हि कई त बाबा वञी पुराणे पैटर्न ते बीएड बेस ते वञी कराए अचो, मुंहिंजो अखियूं मुठियल आहिनि, मां तव्हांखे एतिरा को डायरेक्ट नथो करे, मां तव्हांखे ओॾी महिल फोन करे, बल्कि लाड़काणे जे ज़िले खे डिवीज़न जे जेको हुयो डायरेक्टर मक़सूद कुरैशी ओॾी महिल फोन कयसि त उहा पुराणे पैटर्न ते पीएचडी खां एचएसटी इहे प्रमोशन रिपोर्ट कर। उहे दोस्त उते उन पंहिंजे मसइले जी तव्हांजो वॾे ॻाल्हि तव्हां टीचर्स कोटा असां हुन सां कोटा असां वारनि ते हिकु ते मां वॾी सवा कोटा तव्हांखे ॾियूं था, तव्हां हुनजी क्राइटेरिया टीचर जी का ॾिसो कोन था, बसि अथसि कान्हे टीचिंग जहिड़े शोबे में हुनखे मुक़ररु करे छॾियो। इहा असां ते हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां हुननि सां इहा ॻाल्हि रखी, जॾहिं सेक्रेटरी पाण इहा ॻाल्हि कई त अदा जेकॾहिं को सूबाई खातो तव्हांखे ॾिए थो सन कोटा एजुकेशन में ॾियण लाइ, उते हुन सां क्रॉस करे असां चयोसीं पुलिस कोटा कॉन्स्टेबल थो थिए, तव्हां ॾियो, हुन एग्रीड कयो त इहो तव्हांजो मसइलो दुरुस्त आहे, इहा शइ मां मिनिस्टर ते पहुचाईंदुसि, इन शइ ते अमल कंदासीं। हाणे अचूं था जेके असांजा ज़िंदा हाज़ुर कया उस्ताद आहिनि उन्हनि जे मसइलो आहे त असांजी कोशिशि आहे घणे मां घणा ऑप्शन, हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त तव्हां जेको बि असांजो उस्ताद जो औलाद आहे उनखे 20 मार्कूं तव्हां ग्रेस ॾियो। तव्हां सम्झी सघो था त 20 मार्कूं ग्रेस मिलनि थियूं त कहिड़ो जो औलाद आहे जेको 100 ऑप्शन्स मां 100 ऑब्जेक्टिव जेको क्वेश्चन्स मां जेकॾहिं 30, 35, 40 अखियुनि खां नाबीन बि जेकॾहिं लीका कढंदो त 30, 40 कढी वेंदो, त 100 मां जेकॾहिं 30, 35, 40 ते असांजो उस्ताद जो औलाद खणी थो अचे त उनखे 20 मार्कूं ग्रेस मिलियूं त 55, 60 ते पहुची वेंदो। बाक़ी जेको 30 बि कोन थो खणी सघे त उनखे हिन एजुकेशन जहिड़े सिर्फ़ु ज़ाती हिकु सेल्फ हिकिड़े मुफ़ाद जे लाइ 40, 50, 60 ॿार क्लास में जेको 30 मार्कूं बि नथो खणे उन मां हथ कढो, उहो असांजो 10% बि कोन हूंदो। मां सम्झां थो 80-90% असां ग्रेस मार्कुनि में उस्ताद जो औलाद निकिरी वेंदो। इहो ऑप्शन असांजो अञा वधीक पावरफुल ऑप्शन। सेकंड ऑप्शन इहो असांजो त भई जेकॾहिं छठे ज़िले में तव्हांजूं 1000 सीटूं 25% जे हिसाब सां 250 सीटूं असांजूं थियनि थियूं त तव्हां 250 मखसूस कयो। जेका अपॉइंटमेंट अथॉरिटी डीओ आहे उन खे तव्हां कवरिंग लेटर सां उस्ताद जो औलाद जेको आहे कागज़ जमो कराए उहे 250 सीटूं मखसूस कयो। टॉपर 250 जेके अचनि था उन्हनि खे उस्ताद जो औलाद खे जो उहा इन हिसाब सां मेरिट मखसूस हुजे उन्हनि खे तव्हां ॾियो। इन में इहे सभु शयूं असांजूं कंहिं बि हिकिड़ी शइ ते सेक्रेटरी साहिब असां सां इनकार न कयो, पोइ तव्हां इहे शइ ग़लति था चओ, हुननि एग्री कयो। पर जीअं साईं चयो त के शयूं पंहिंजे हथ में अथसि, के मिनिस्टर ते अथसि। असां वटि मिनिस्टर ऐं सेक्रेटरी जी उमिरि छा आहे 12 महीना, इहे क्रेडिट हिक ॿिए जी टंगू छिकण जे पोयां लॻा पिया हूंदा आहिनि। त साईं हिकिड़ी शइ असां आंदी आहे मैदान में 15 खां तंज़ीम लथल हुई, इहे सभु शयूं बायोमेट्रिक तव्हांजी तव्हांजा मर्जी स्कूल टोटल असां का बि अहिड़ी पॉइंट असां न रखी हुजे, त उहे सभु शयूं असांजूं इनशाला हल थींदियूं। ऐं असीं उन्हनि खे पहिरीं त असीं उन्हनि खे ॿुधायूं था, हुननि खां ॿुधूं था। जेकॾहिं असां जीअं ॾींहुं महसूसु कयो असीं पंहिंजे इदारनि ॾे हलिया वेंदासीं। सिंध जी वर्किंग कमेटी पई आहे थी, छो असां पहिरीं तारुफ़ी गॾिजाणी कई, तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी, उन ते बि दोस्तनि एतिराज़ वारियो त कहिड़े इदारे खां हे मोकल वठी वियो वञी जेको आहे मीटिंग कई अथनि। रुगो मीटिंग करण जे लाइ बि जेको आहे त ईअं इनफरादी तौर मूंखे इख़्तियार आहे, बाडी जे कंहिं बि दोस्त खे इख़्तियार आहे असांजे इदारनि खे। ऐं तालका मसला स्ट्रिक्टली जेको आहे सो पुश कंदा, ज़िले खे ज़िला ईंदा, असांजी वर्किंग कमेटी जनरल बॉडियूं बि पंहिंजूं घुराईंदासीं। त तारीख़ असां पंहिंजे हलाइण खां डिॼूं कोन था, पर मां चवां थो त असीं उस्ताद आहियूं, असीं
पेशे सां वाबस्ता आहियूं, सीनियर दोस्त असां वटि वेठा आहिनि थिया, असां वधि मां वधि कोशिशि कंदासीं त दलील बाज़ी ॾेई अकुलमंदी खां जे उन बुनियाद ते असां सियासत खां शयूं मञाए वञूं बहितर आहे। जेकॾहिं न साईं तारीख़ बि हलाइबी, इदारनि खां मंज़ूरी वठी असीं तारीख़ खां रिझूं कोन था, पर तारीख़ हलाइण जहिड़ो करण या जे चवंदा आहिनि इस्लाह ॾुखियो आहे, तकरीब जेका आसान आहे। भली तव्हां जेतिरो बि 950 साल हज़रत नूह अलैहिस्सलाम तबलीग कई, 80 माण्हू वेठा ॿेड़ी में, त तबलीग करण इस्लाह करण ॾुखी ॻाल्हि आहे। तकरीब तव्हां 1000 माण्हू गॾु कयो, रुगो केरु करी को फटाको हणंदो त उहो 5 मिंटनि में रफू चकर थी वेंदा। त तहरीकूं हलाइण जहिड़ो करण आसान आहे, उन जी रिज़ल्ट वठण। हाणे रुगो असां मीटिंग करे उथूं था त छा वरितो, त माना तहरीक असांखे उनजी रिज़ल्ट पवंदी। असां स्टार्ट कयूं जिते असां आवाज़ बि असीं उन रिज़ल्ट बि कुझु वठी मां सम्झां के बि असां खां पोइ जी अपॉइंटमेंट वारा इंशाअल्लाह तव्हांखे इहा अपग्रेडेशन, तव्हांखे प्रमोशन, तव्हांजी बीएड मामिलो आहे इंशाअल्लाह ताला उहो बि असां, छो जो असांजो मां जंहिं मां अर्ज़ु करेसि त मुल्क असांजो मज़बूत आहे। मज़बूत इहो आहे त प्रोफेशनल डिग्री ते असांखे प्रमोशन सरकार ॾींदी आहे, हर डिपार्टमेंट जो इहो थींदो आहे। त उहो तव्हां काॾे पोइ ते छिके विया हुअसि अपॉइंटमेंट खां। हींअर जेकॾहिं को उस्ताद असांजो 81 82 जी अपॉइंटमेंट 83 जी अपॉइंटमेंट आहे, उन बीएड कई आहे, हाणे इहो ॿुधी नए नोटिफिकेशन खां पोइ, पर हिकिड़ो असांजो जूनियर उस्ताद जेको 8 जी अपॉइंटमेंट उन खां साल अॻु में बीएड करे छॾियो आहे, त उहो अपॉइंटमेंट सीनियर थी वियो। त तव्हां ईंदासीं ऐं हू बि बीएड जी दोस्त ॼाणनि था साईं, बीएड प्रमोशन घटि में घटि 9 खां 10 साल हुजे त उन खे बेनिफिट पए थो अॻिते हली, न त कहिड़ो बेनिफिट आहे। अञा असां वटि प्राइमरी में 5 जी जॻह ते 10 ॼणा वेठा आहियूं, केरु पुछण वारो कोन्हे। हुननि वटि सेंक्शन पोस्टूं हाई स्कूलनि में, हिकिड़ो माण्हू सीरियस थिए थो, ॿियो इंतज़ारु करे थो, अलासी मारीस जी जॻह ते मां पंहिंजी बदिली करायो, सहूलियत वेझो जी विया। असां वटि त का बि सेंक्शन पोस्ट जो मामिलो प्राइमरी में आई कोन। 5 जी जॻह ते हिकिड़ो वेठो आहे, हिकिड़ी जॻह ते 10 ॼणा वेठा आहियूं, सहूलियत वठियूं। इहा असांखे अञा वधीक बहितर आहे इन शइ जेको इन ते अमल कराए वञूं। इंशाअल्लाह को बि अहिड़ो मामिलो सिंध जे उस्ताद जो, असांजा सभु मसइला हल तलब आहिनि। जेके बि ॾुखिया मसइला असां तव्हां ताने खां रखे हुयुसि, सभई असां हुन सां ॻाल्हायूं था। अॼु बि साईं मूंखे चयो त भाई 11 बजे मूं संगत खे चयो आहे त मूंखे फारिग कजो। मां चयो साईं पेटे लफ़्ज़ जेका अॼु मूंखे ख़बर आहे, चइबो यार इहो देरि थी वेंदी, अॼु मुंहिंजो प्रोग्राम कोन हो, तव्हां भली अॼु संगत खे टाइम ॾियो, सुभाणे अंगारे था हलूं। पर साईं हर भुर ज़ोर कयो त बिस्मिल्लाह, मां बि अचां थो। अॼु असां हुते वञूं था। जेके अॻु में पनाह आहिनि, इहे तव्हांजा एनटीएस वारा काफ़ी दोस्त जेके 15 जी आड़ में 14 पका थी, 15 जी आड़ में रहिया पिया आहिनि, उहे बि कुझु लिस्टूं उते आहिनि, कुझु असां अॼु खयूं था वञूं। इन्हनि शयुनि खे बि जेको ॾिसूं था त को बि अहिड़ो मामिलो कोन्हे। तव्हां यकीन कयो त एतमाद रखो तंज़ीम ते, इदारनि पंहिंजनि ते एतमाद रखो। भली इख़्तिलाफ़ात 100 हुजनि, पर इदारनि में जंहिं महिल अचो त तनक़ीद बराए इस्लाह कयो। असांजा गिरेबान हाज़िर आहिनि तव्हां। मां साईं तव्हांजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जेको नओं थियो आहे, उन खे बि मां गुज़ारिश कयां थी, गॾु खणी हलणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। लीडरशिप जी क्वालिटी आहे त इहो न ॾिसे त भई नंढो उहिदेदार ऑफिस सेक्रेटरी त मूं सां ॻाल्हाए, बल्कि तव्हां यकीन कंदो असांजी तबियत मिज़ाज जे बि दोस्त उस्ताद बि असांखे हींअर जेको मूंखे हीअ जेका एनटीएस आहे, सुबुह जो दादू तालके जा दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि, मंझंदि जो केन शाह जा ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं राति जो मेड़ वारा ॻाल्हाईंदा आहिनि। साईं अञा तव्हां ठाहियो बाबा, 2 सालनि खां कमु रुकियो पियो आहे। 6 तारीख़ असां मीटिंग में शइ रखी आहे, अलाए करे तव्हांखे। पर असां इहो चवंदा आहियूं त 1 खां 2 ब्लड प्रेशर जूं टीकियूं खाऊं, पर दोस्तनि खे दड़की में जवाब न ॾिनो। साईं शरीफ़ खे मां चवंदुसि हीअ साईं मामूली ॻाल्हि कान्हे। डिस्ट्रिक्ट जी प्रेसिडेंटशिप जेका आहे उहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजे हिन जो के इन सिलेक्शन वारे जीअं साईं ख़ैर मोहम्मद सिलेक्शन वारे मां बि मां सम्झी वियो आहियां। कुझु दोस्त इख़्तिलाफ़ सियासत जो हुस्न आहे, तनज़ीम जो हुस्न आहे, इख़्तिलाफ़ भली रखो। कुझु दोस्त के माहौल में मां ॾिठो त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि ॾुखारा हूंदा, असां चऊं त कुझु छा आहे, किन खे किन जी पुछ थियल हूंदी। के वरी दोस्त चवंदा हूंदा, हिकिड़ा दोस्त चवंदा आहिनि साईं मंसूर कलोरो असां वटि दादू तालके में, उहो चवंदो आहे असांजो हिकिड़ो माइट आहे कलोरो, सो सॼो रिंद पचा कराए काज जी, पोइ जे महिल हाणे भत खाइण जो टाइम थियो आहे त वञी घर ते वेही रहियो। अरे काॾे पुछा कोई गॾु, अरे छो काॾे वेही, मां तव्हां सां कावड़ियल आहियां। के अहिड़ा दोस्त बि हूंदा आहिनि, नाले मां त नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, त तंहिंजे करे ज़ाल वांगुरु त
हू झिड़कनि तूं झको थी वारी ॻाल्हि आहे जेका पग तव्हां ते उस्तादनि रखी आहे इन पग जी सलामती तॾहिं आहे जॾहिं तव्हां हलण हकलण इहो ॿेली सारण मांझिया मर्क लीडर उहो आहे जेको पंहिंजा कारकुन पंहिंजा वसालार पंहिंजा साथी संभाले मक़सूद ते पहुचे उहो तालकनि खां वठी दोस्त रहंदा आया आहियो ऐं तव्हां में इहा क्वालिटी आहे ऐं जेके साम्हूं चेहरा मां ॾिसां थो ठटे में काफ़ी चकर सां आया आहियूं साईं इरशाद शाह मार्फत साईं शकूर जी मार्फत काफ़ी दोस्ती जा उन्हनि दोस्तनि में बि इहा क्वालिटी आहे जो तव्हांखे तव्हांजो पाण खे थी सघे थो की तव्हां खां सीनियर बि हुजनि पर तव्हां में का शइ हुननि ॾिठी आहे ऐं उहा तव्हांखे हाणे साबित करणी आहे त नंढनि खे गॾु खणी हलण सां इहो सुठी हिकु लीडरशिप क्वालिटी आहे तव्हां में दोस्तनि जूं उमेदूं आहिनि मां सम्झां थो त असीं सिंध लेवल ते को बि डिस्ट्रिक्ट जो मसइलो आहे तव्हांजे सम्झो त मां शकूर खे जेको आहे सो सजावल जो न सम्झंदो आहियां छाजे करे जो ही गॾियल ठटो असांजे जमाली जानमन जमाली बुनियाद हितां विधो मूंखे ही बि ख़ुशी आहे उन तालुके सां ऐं ज़िलो सिंध जे पूरनि ज़िलनि में तारीख़ी हवाले सां बि असां जेका तारीख़ पढ़ूं था त तारीख़ी ज़िलो ऐं हितां जा जेके दोस्त उहो बाग़ी हुजे उहो शकूर हुजे इरशाद शाह हुजे ख़ैरमंद बिरोही हुजे सभई दोस्त जाखोड़ी आहिनि असुल ॻाल्हि आहे ॿिए खे ॿुधणु ॿिए जे मक़सद ऐं मौक़ुफ़ खे ॿुधी सदके दिलि सां उन ते वरी गौर करणु बाक़ी मेन माण्हू वारी ॻाल्हि मौला अली जे फरमान वांगुरु जेको तव्हांजो आहे उहो तव्हांजी खामियुनि मां बि खूबियूं कढंदो जेको तव्हांजो न आहे तव्हांजी खूबियुनि ते बि जेको आहे सो खामियूं उते नज़र रखंदो तंहिंजे करे दोस्त गॾाए खणी हलणु या बहितर ॻाल्हि आहे मां साईं खे पारत कयां थो साईं खां उमेद बि कयां थो ऐं इहो ई पक ॾियारियां थो सिंध जी बाडी में तव्हांजो जेको बि ठटे ज़िले जो मसइलो पहुचंदो वो अब्दुल शकूर की मार्फत पहुंचे जिले सदर की मार्फत पहुंचे असी इंशाल्लाह ग्रुप इंश्योरेंस के हवाले से भी असां ॻाल्हि रखी साईं सां असांजी कचहरी थी ग्रुप इंश्योरेंस इहो आहे त 14, 15, 16 इहे 3 साल अमाउंट जेका हुई उहो असांजो पेचू साहब पब्लिक अकाउंट कमेटी जे ज़रिए लेप्स कराए ॿियनि खातनि में खाई वियो ऐं 17 खां वठी अपडेट सिंध गवर्नमेंट तव्हांजी थी कटे थी ॾिए कान थी पाण ई एस लाइ वारा चवनि भई असांजा मुआदो गवर्नमेंट ख़तमु आहे मुलाज़िम ॼाणे सिंध गवर्नमेंट ॼाणे हाणे असांजी जेका हुन सां कचहरी थी उहा इहा थी त हाणे गवर्नमेंट इन ॻाल्हि मुंझल आहे त करे ॾियूं कॾहिं खां कढूं हुन चयो त जेकॾहिं असां 5 साल पोइ शादी में वञूं था विथ इफेक्ट जेकॾहिं 5 सालनि खां पोयां ॾियूं था सिंध जी हिकिड़ी जेका बजट आहे उन जहिड़ी 6 बजटूं असांखे खपनि जेके हिन वक़्तु मुलाज़िम रिटायर थिया आहिनि डेथ वारनि खे त ॾींदा था अचनि बाक़ी जेके रिटायर थिया आहिनि एतिरी बजट असां वटि खपे तॾहिं जॾहिं बि असां बजट पेश कयूं था खसारे वारी बजट आहे 100 रुपया 1000 रुपया असां वटि खीसे में मौजूदु आहे 50 हलंदी गाॾी में जीअं मिलंदी थी वञे उन गाॾी खे पिया था हलायूं हुननि वटि मेन मसइलो आहे हाणे मुंहिंजी इन ॻाल्हि में पिया गवर्नमेंट एतिरो अफोर्ड करे कोन थी सघे कढंदा ज़रूर पर जेको असांजो हुनजी ॻाल्हाइण मां असां महसूसु कयो चवे सियाणो सम्झे महसूसु कयो आहे त विथ गारंटी ईयर खां भला कोशिशि ई आहे त माज़ी में कोई साल ॿ वञनि भला वञनि जेके हींअर ईंदड़ दोस्त रिटायर थींदा उन्हनि जे लाइ जेकॾहिं निकिरी वञे छो जो कटनि 100% कंदा ॿियनि सिर्फ़ु उन जे जेको इन जहान मां असांखां मोकिलाए थो वञे सो विदिन सर्विस उन खे मिले थो इनशा ताला कोशिशि ई आहे इहो बि तव्हांजो मसइलो हला कंदो ग्रुप इंश्योरेंस वारो हल थींदो पर इहे मसइला टाइम तलब यकीन कयो असां पंहिंजे तरफ़ का बि अहिड़ी कोताही कोन पेश कंदासीं जिन मसइला डिले थी वञनि ऐं सुस्ती जो शिकार थियनि मर्कज़ तव्हां सां गॾु आहे मर्कज़ पेटियल ज़िले ठटे सां उनजे सभिनी यूनिटनि सां शकूर तव्हां सां गॾु आहियूं असां तव्हांजा मसइला कंदासीं वरी कंहिं ॿी गॾिजाणी में सुरखरू थी को हिकु पनो खणी तव्हां वटि पहुचंदासीं ऐं गॾोगॾु इहा ॻाल्हि 27 तारीख़ साईं मोहम्मद शरीफ़ खे मां चवां थो 27 तारीख़ ते पेटे लफ़ सिंध खे दाख़िलो आजाणो ॾिए पियो 27 तारीख़ बरोज़ ख़मीस ते हू असां खणी फोन ते पर अचणु थी वियो आहे त ठटे ज़िले जा दोस्त जेके बि संगत अची सघे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खे मां दावत ॾियां थो उहो 27 तारीख़ ते असांजे प्रोग्राम शिरकत करे पूरी सिंध जा जेके ज़िले सदर आहिनि ऐं इहो सम्झो त अणसिधी तरह जी वर्किंग कमेटी आहे ज़िले खे बि घुराए थो कार्ड छपजी वियो आहे तारीख़ थी वई आहे रूबरू जेको तव्हां सभिनी दोस्तनि खे साईं समेत दावत हुजे 27 तारीख़ कंहिं बि सूरत में उते तव्हां पहुचजो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी इंशाअल्लाह ताला पेटियल तव्हां सां गॾु